प्राइवेट ऐं सरकारी स्कूलनि जी मोकल जे मुख़्तलिफ़ वक़्तनि सबबि शागिर्द ट्रांसपोर्टर ऐं वालिदेन परेशान आहिनि। सांगड़ प्राइवेट स्कूल में रोज़ाने मोकल जो वक़्तु 1:30 लॻे ऐं सरकारी स्कूलनि में 2:30 वॻे हुजण सबबि शागिर्द वालिदेन रक्षा ऐं वेन ड्राइवरनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। शहर में केतिरनि ई शागिर्दनि खे स्कूल खां पोइ घर पहुचाइण लाइ रक्षा ऐं वेन सर्विस ते भाड़णो पवे थो, पर ॿिन्ही क़िस्मनि जे स्कूलनि जी मोकल में 1 कलाक जो फ़र्क़ु हुजण करे ट्रांसपोर्टरनि लाइ हिक ई वक़्तु मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि खे खणणु ॾुखियो पइजी वियो आहे। इन सूरत सबबि शागिर्दनि खे स्कूलनि जे ॿाहिरां इंतज़ार करणो पवे थो, जॾहिं त वालिदेन पिणु ॿारनि जी वापसीअ बाबति परेशान रहनि था। रक्षा ऐं वेन ड्राइवरनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ मोकलुनि जे वक़्तु सबबि संदनि रूट ऐं टाइमिंग मुतासिर थी रही आहे, जंहिं करे ट्रांसपोर्ट जो निज़ाम हलाइण में ॾुखियाई पेश अची रही आहे। वालिदेन ऐं ट्रांसपोर्टरनि मुतालबो कयो आहे त तालीम खाते में लाॻापियल इख़्तियारनि प्राइवेट ऐं सरकारी स्कूलनि जे मोकल जे वक़्तनि में मुमकिन हद ताईं हम आहंगी पैदा कनि त जीअं शागिर्दनि, वालिदेन ऐं स्कूल ट्रांसपोर्टरनि खे दरपेश मसइला ख़तम